वॾे वज़ीर मुराद अली शाह ठटे खां पोइ सिजावल ऐं बदीन जो दौरो करे गोलाट जी वेझो रोड हादसे में फौत थियल 3 ॼणनि जे वारसनि खे 10 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान कयो। वज़ीर आला मुराद अली शाह चयो आहे त पाणी जी नेकाली वारे अमल में काफ़ी हद ताईं कामयाब थी विया आहियूं। तरक्की याफ़्ता मुल्क पाकिस्तान जे माण्हुनि खे तकलीफ़ुनि मां कढण लाइ मदद कनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिजावल पहुची मीनारकी बंद जो जाइज़ो वरितो, जंहिं दौरान आपाशी इंजीनियर खे ब्रीफिंग ॾिनी। दौरे दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह आपाशी अमलदारनि खे बंद ते वधीक पत्थर आणण जी हिदायत कई। सिजावल जे दौरे दौरान डिप्टी कमिश्नर शहरयार मेमण वॾे वज़ीर खे ज़िले जे सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त सिजावल जे 5 तालुकनि जूं समूरियूं 37 यूनियन काउंसिलूं मुतासिर थियूं आहिनि, जिन में 21,566 घर ड्रही पट पइजी विया आहिनि। डीसी ब्रीफिंग में ॿुधायो त सिजावल में बरसातनि सबबि 1,40,157 माण्हू मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्तु 3,492 मुतासिर ख़ानदान कैंपनि में तरसियल आहिनि, जिते खेनि खाधो ऐं ॿियूं सहूलतूं ॾिनियूं पियूं वञनि। डीसी ब्रीफिंग में ॿुधायो त सिजावल ज़िले में 8,350 खैमा, 3,000 तरपाल, 40,500 मच्छरदानियूं ऐं 11,156 राशन बैग विरहाया विया आहिनि। सिजावल खां पोइ वॾो वज़ीर मुराद अली शाह बदीन पहुतो, जिते हुन आमिर शाह विलेज भरिसां कैंप में रोड हादसे दौरान फौत थी वियल 3 ॿारनि जे वारसनि सां ताज़ियत कई। उन मौके ते वॾे वज़ीर रोड हादसे में फौत थी वियल ॿारनि जे वारसनि खे 10 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान कंदे चयो त हू हिन ॾुख में वारसनि सां बराबर जो शरीक आहे। वॾे वज़ीर बदीन भरिसां आमिर शाह सिमनाले ते क़ाइम मेडिकल कैंप जो दौरो करे सहूलतनि जो जाइज़ो वरितो। उते मौजूद बरसात मुतासिरनि वॾे वज़ीर आॾो पंहिंजे घरनि ताईं पहुचण लाइ रस्तो न हुजण जी शिकायत कई, जंहिं दौरान वॾे वज़ीर डीसी बदीन खे सुभाणे ताईं मुतासिरनि खे रस्तो ठाहे ॾियण जी हिदायत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खाद्य खुराक जे शयुनि जी फराहमी जा इंतज़ाम बहितर आहिनि, पर उन बावजूद माण्हू शिकायतूं करे रहिया आहिनि। खाद्य खुराक जी फराहमी खे वधीक बहितर बणायो वञे। मुराद अली शाह चयो त LBOD खे बरसात लाइ डिज़ाइन न हो कयो वियो। LBOD असल में एरीगेशन जो पाणी नेकाल करण जी स्कीम आहे, जंहिं में पाणी जी गुंजाइश 4,000 क्यूसिक आहे, पर पाणी जा वहकरा 11 खां 12,000 क्यूसिक हुआ। हुन चयो त माली इश्यूज़ लाइ असां सुप्रीम कोर्ट खे चयो हो त बहरिया टाउन जो पैसो सिंध जी अवाम ते ख़र्च कयो वञे। सुप्रीम कोर्ट वटां जेका रक़म मिलंदी उहा सिंध जी अवाम जी आहे ऐं उन जी तरक्की ते इस्तेमाल कई वेंदी।